मुख्य पंहिंजो भाउ समझो। मुराद पूरे खानदान जी मुख्य पारत ॾेई वियो आहे। इन करे तव्हांखे मूंसां गॾु हलणो ई पवंदो, छो त तव्हां हिते महफ़ूज़ न आहियो। तव्हांजा दुश्मन ओॾा चालाक आहिनि। मंसूर खान जो मां बिलो करे छॾियो आहे। तमामु जल्द ॾिसंदे त उहो लेटियल हूंदो। अञा ॿ कबूतर आहिनि जन जो तोखे बिलो करणो आहे। हुननि जी सोच ॿाराणी हुई, पर तूं जज़्बात में अची पंहिंजा होश न विञाइजा। अम्मा, मुंहिंजी एतिरी तेज़ तबियत बि न आहे जेतिरी तूं सम्झी थी, ऐं मसइलनि खे हल करणु मां ख़ूब ॼाणा। मंसूर खान तरफ़ हलण खां पहिरियां असांखे मीर शाहनवाज़ खान सां ॻाल्हाइणो पवंदो। तो त चयो उहो असांजो वॾे में वॾो दुश्मन आहे, पोइ उन तरफ़ कीअं हलूं? असां मीर शाहनवाज़ खान जे राज जा आहियूं। उहो असांजो चङो आहे। असांखे बि ख़बर पवे उहो असांजो सॼण आहे या दुश्मन। कंहिं क़िस्म जो को बि हिजाब न कजो। सम्झो त ही घर बि तव्हांजो पंहिंजो ई आहे। साईं, इहे बि तव्हांजा असांजे मथां एहसान आहिनि जे ॾुखे वक़्त में असांजी मदद पिया कयो। सोप सीरियल डोलाप हाणे तमामु एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।